अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मज़ेदार गपशप में माया तव्हांजो होस्ट सैयद ताशा बुखारी हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे मज़ेदार गपशप में ख़ुशि आमदीद थो कजे। ऐं तव्हां जे असांजे चैनल ते नवां आहियो त सभ खां पहिरियां सब्सक्राइब कयो ऐं उन खां पोइ तव्हांजे अॻियां हिकिड़ो नंढड़ो गोलड़ो ईंदो उनखे बि दॿाए छॾियो त जीअं तव्हां असांजो सभिनि खां पहिरियां वीडियो ॾिसी सघो। अॼु असां वटि हिकु अहिड़ी अज़ीम शख़्सियत मौजूदु आहे जीअं त तव्हांखे असां हर एपिसोड में अज़ीम शख़्सियतुनि सां मिलाईंदा रहंदा आहियूं। अॼु बि असां वटि अहिड़ी हिकु अज़ीम शख़्सियत मौजूदु आहे ऐं उहा अज़ीम शख़्सियत आहे जलाल चांडियो साहब जन जो फैन कामरान बिरोही साहब। त अचो त कामरान बिरोही साहब सां मिलूं ऐं तव्हांखे उन्हनि सां कुझु ॻाल्हियूं करायूं। अस्सलाम वालेकुम या अली मदद कामरान बिरोही साहब, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? सफ़ा मस्तिन में? वालेकुम अस्सलाम मौला अली पाक मदद हरदम हर पल हर घड़ी जियो जियो खैर खैरत लगी पई आहे। तव्हां ॿुधायो अमन? सफ़ा मस्तिन में लॻा पियूं सफ़ा। हे भला कुर्सीअ ते कीअं वेठा हो? हा उहा बसि ईअं असां महफ़िलुनि में वेंदा आहियूं न, उते असां ईअं ई वेहंदा आहियूं। जलाल चांडे वारो स्टाइल हूंदो सफ़ा। हा ज़ाहिर ॻाल्हि आहे, जलाल चांडे जो फैन आहियां त उनजी कापी कंदुसि न बाक़ाइदे। पोइ विढ़ंदव छा? न न, तव्हां सां विढ़ंदासीं, ईअं कीअं थो थी सघे? असां त जलाल चांडे जे बारे में ईअं ॿुधो आहे त माण्हू कार्ड भराईंदा आहिनि न जलाल चांडे जा, जॾहिं कंप्यूटर वारनि ॾे वेंदा आहिनि। हा, कंप्यूटर वारो हुनखे चवंदो आहे त जलाल चांडे जा वण कलाम था भरायो, कार्ड न सड़ी वञेव। बिल्कुलु ईअं ई आहे। तव्हां बि त ईअं ई त कोन्हो न? बाक़ाइदे असां बि ईअं ई आहियूं। पंहिंजी कैमरा जो ख़्यालु कजो। कैमरा जो ख़्यालु आहे, असांजी कैमरा जेन्युइन आहे, थोरी वधीक थोरी माना 2-2.5 लख जी कैमरा आहे, ईअं घटि मज़ाक थोरी आहे। हली बि ख़बर पाण ई पइजी वेंदव, हा न? कैमरा खे कुझु बि थिएव त असां उनजा ज़िम्मेवार न आहियूं। तव्हांखे घुरायो ई इन जे करे आहे त हुअं ई डायरेक्टर जी आहे साड़े ॾियो त ख़बर पए। ठीकु आहे, ईअं ई थींदो, तव्हां घबरायो न। ईअं न? हा। ॿियो कामरान बिरोही साहब, तव्हां सभिनि खां पहिरियों सुवालु इहो आहे त तव्हां ॿियो छा कंदा आहियो? असां ॻाइण खां अलावा ॿियो छा कबो आहे? तव्हां खां था पुछूं। असां खां न पुछो। ॻाइण खां अलावा ॿियो कुझु मां न आहियां कंदो। छो न आहियो? ॿियो को कम ई न आहे। मां हिन फील्ड में आहियां, बसि ॻाइण वारी में। पढ़ियो घणा तव्हां? ॿियो तव्हां खां सुवालु इहो आहे त तव्हांजी स्टडी केतिरी थी? स्टडी माना साईं? स्टडी माना बाबा पढ़ाई। हा। घणी कयव? घणी तालीम हासिल कयव? साईं स्कूल वेंदा हुआसीं पहिरें क्लास में जॾहिं पढ़ंदा हुआसीं। उस्तादनि चयो त बाबा बुक खणी अचु, तव्हां न पढ़ंदव। तव्हां वरी कहिड़ो पढ़ंदा हूंदव? सदाईं उते बि रुगी ॻाईंदा हूंदव वेठा। बसि असांखे इहो ई फन मिलियल आहे, ॻाइण वारो। पोइ जलाल चांडे सां भला ज़िंदगीअ में मिलियो सही? मुलाक़ात इहो ई त अरमान रहिजी वियो, इहा ई त हसरत रहिजी वई जो उस्ताद सां मिली न सघियुमि। इन ॻाल्हि जो ई मलाल आहे मूंखे तमामु घणो। एॾो सेड न थी वञो, मां बि यार थोरो सेड आहियां। बाक़ी जलाल चांडे साहब जा कलाम असां नेट ते ॿुधंदा आहियूं ऐं उन्हनि जी कापी करण जी कोशिशि कंदा आहियूं। जॾहिं नेट कोन हुई त तव्हां छा ते पिया ॿुधो? नेट न हुई तॾहिं रेडियो में ॿुधंदा हुआसीं। एॾो सोचो छो था? सोचियोसीं इन जे करे जो ॻाल्हि विसरी वई बा। थोरो दिमाग़ असांजो माना ईअं कमज़ोर आहे, का ॻाल्हि तकड़ में यादि न ईंदी। माना टिकण तव्हांजी घटि कमु कंदी आहे। हा, मां बीपीअ जो पेशेंट आहियां, मरीज़। मुंहिंजो बीपी हाई थी वेंदो आहे, सो तव्हां महिरबानी करे थोरो ख़्यालु कजो। अगरि जे मुंहिंजो बीपी हाई थी वियो त पोइ वरी पाण तव्हां आया आहियो असांजे ॻोठ में, तव्हांखे ॾिसी कुता बि ॾाढो भौंकंदा। उहे त ज़ाहिर ॻाल्हि आहे त भौंकंदा न। ॿियो तव्हां खां सुवालु कोई कोन्हे, बसि जंहिंजे करे तव्हां आया हुयव न, इहो फन तव्हां असांखे ॿुधायो त मां बि महिल सां कुर्सियूं खणा, वरी हेॾे हली कचहरी कयूं था साइड ते। ठीकु आहे। डायरेक्टर मथो खाई वियो आहे, चई किस्त भराए जान छॾायो। मूंखे बि बेज़ारु करे ॾिनो हुई, वठि वारो फोन जी लाइ ॾिनी हुई त बाबा अचु अचु अचु। मां चयुमि यार अचां थो, सबुरु कर।
मां चयो कामरान ब्रो ईंदो त हे असांजे चैनल जा सभु सब्सक्राइबर भॼी वेंदा। तव्हांजे चैनल जा सब्सक्राइबर भॼंदा कोन, ये भॼन त कारतूस हणनि सिधा, तव्हांखे ख़बर न आहे न। भणा वरी कामरान ब्रो ई सफ़ा न थी वेंदो न, पर हे डायरेक्टर बि मथां बीठो आहे ॾिसी थो त वरी मां त तव्हांखे चयुमि न त उछलाए हणे वञे हेॾां DP बंदूक। हाय न थी वञे, बंदूक इहो छा हणंदो असांखे, हा हुनखे दमी कोन्हे को। हलो जहिड़े कम जे लाइ आया हो उहो ॿुधायो। शुरू कराए वठो जान छॾो। त स्टार्ट कयो। हा हाणे स्टार्ट था कयूंसीं हिक शेर सां। शेर ॿुधायो। साकीअ जो शेर आहे। हाँ। साकी शराब लाके तबीयत मचल गई, महबूब को देख के नीयत बदल गई। हाय हाय तव्हां बि बाक़ाइदे शाइर लॻा पिया हो, शेरो शाइरी थी अचे, वाह ॾाढी ख़ुशी थी। थोरा घणा मिड़ई माना लफ़्ज़ लिखंदा आहियूं। हाणे असांजो शेर ॿुधो। साकी साकी आज रख महफिल में उन्वाने वफा, वो उठ कर ना चला जाए तो काफिर क्या ना। वाह 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 कमरान ब्रोई साहब, वाह जियो जियो। बाक़ाइदे असां जेॾी महिल इहे शेर पढ़ंदा आहियूं त ईअं जलालीअ में अची वेंदा ज़िलज़िला अची वेंदा। ज़िलज़िला बाक़ाइदे असांजी दिलि ईअं धड़कण तेज़ शुरू करे छॾींदी आहे। आयो त सफ़ा झटका न, फटाका लॻा पिया। बाक़ाइदे तव्हांजी दुआऊं खपनि, अॼु तव्हांखे अहिड़ा था सुरूर वठायूं जो तव्हांजा जेके सब्सक्राइबर हूंदा बाक़ाइदे सुकून अची वेंदनि, जेके न हूंदा उहे बि कंदा न, उहे अची वेंदव बाक़ाइदे। तव्हांजे अॼु फेमस न थी वञो त पोइ चइजो। पंहिंजो नाज़रीन जी फरमाइश इहा हुई त जलाल चांडे जो फैन साहिबु कामरान ब्रोई साहिबु असांखे पंहिंजो सुरीलो आवाज़ ॿुधाए। हिते वरी थोरा वरी ॿिया मुमताज़ मौलवी जो शागिर्द बि आयो हो। हा हिन त मुमताज़ मौलवी ॾाढो परेशान करे छॾियो आहे, मुल्क में बावड़ मची वई आहे। हाणे उनजे बारे में असलियत ॾाढी ॿुधाई ऐं हिते अचे तव्हां किस्त ॾिठी हूंदी आहे। हा ॾिठी सी बाक़ाइदे तव्हां सफ़ा मुमताज़ मौलवी मछरजी विया हुयोसि, कणी धाणा कढी छॾिया अथई मुमताज़ मौलवी। हाणे त ग़रीब ॻाइण ई छॾे वियो, जान छुटी बाबा। हो शागिर्द हो न, हो सचाई कोन हुई बयानु करे। हा हाणे अहिड़ा अहिड़ा ॻाइण थींदा त सिंध जो छा इन्हनि खे सुर तार जी ख़बर ई न आहे, कीअं ॻाइजे कहिड़े नमूने सां ॻाइजे, बसि जीअं अचेनि थो न शाइरीअ जी ख़बर थी पए न छा न इहा का शाइरी थींदी आहे। हल तूं ॿुधा भला त ॾिसां। राम बाबा राम। सुरीला आवाज़ गुड बाक़ाइदे हम सनम के दोस्त से शराब पिया है, बेसाब पिया है। हम सनम के दोस्त से शराब पिया है, बेसाब पिया है। हम सनम के दोस्त से शराब पिया है, बेसाब पिया है। हम सनम के दोस्त से शराब पिया है, बेसाब पिया है। शराब पिया है, शराब पिया है, ओ शराब पिया है, शराब पिया है, शराब पिया है, शराब पिया है। तेरे जुल्फ का जंजीर मेरे गल में सिया है, शराब पिया है। ओ तेरे जुल्फ का जंजीर मेरे गल में सिया है, शराब पिया है। हम सनम के दोस्त से शराब पिया है, ओ बेहिसाब पिया है। तेरे जुल्फ का जंजीर मेरे गल में सिया है, ओ शराब पिया है। गुड
असांजो तव्हांखे कलाम कीअं लॻो? तमाम बेहतरीन, पर इहो जलाल चांडे जो न पर बल्कि जमालुद्दीन फ़कीर जो हुयो। जलाल मां भला इन जमाल ॾे हलिया वियो। हा, नालो बाबा साॻियो आहे, कम बि बसि साॻियो ई लॻो पियो आहे। ईअं मिड़ई जलाल जमाल ॻाल्हि साॻी आहे, है न। ॻाल्हि गुड़ लॻो पियो आहे, फ़र्क़ु ई न आहे न। गुड डिस्टर्ब न कयो, है न। हा डिस्टर्ब था थिया। बाक़ाइदे तव्हां थोरो वरी मूड खे ई था फेराए छॾियो। बाक़ाइदे न कावड़ न कयो। न कावड़ तव्हां असां कीअं कंदासीं, तव्हां ख़बर अथव पाण असांजे लाइ छा आहियो। कामरान बिरोही साहब जी तव्हांजो सुरीलो आवाज़, सुरीलो सांग ॿुधोसीं। हा हाणे तव्हां असांजो ही शेर ॿुधंदो। हा ॿुधायो साईं। बाक़ाइदे अर्ज तो क्या त दिले बर्बाद को आबाद किया है मैंने, आज मुद्दतों बाद तुम्हें याद किया है। हाय 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 हाय, बाक़ाइदे सुरूर वठराए छॾियो। इन ई तव्हांजे शेर ते वरी हिकिड़ो असांजो शेर ॿुधो। साईं हे शेर तव्हांजे पेशे ख़िदमत था कयूं। अपने से ऊंचा जो सनम देखते ही जिंदगी में रंज आलम देखते हैं। वाह वाह वाह, जियो जियो ना कामरान बिरोही साहब जियो। ना तुझसे घर, हाँ ना तेरी सूरत से घर, हम तो मुसव्वर का कलम देखते हैं। वाह 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 वाह, सपा कप छोड़ी कामरान बिरोही साहब। बाक़ाइदे जियो, असांजे जियो। दिलनि में अलाए केतिरियूं शयूं समायल आहिनि, ॼण थी अचूं त ला तादाद। आख़िरी तव्हांखे शेर ॿुधाए कामरान बिरोही साहब, जी साईं। महफ़िल जी इंतहा था कयूं। हा बाक़ाइदे चवां थो त उदासी 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 काम अपना कर गई है। हा उदासी काम अपना कर गई है, तेरे मिलने की हसरत मर गई है। बाक़ाइदे साईं मारे छॾियव, कुई छॾियव। वाह 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 वाह। त तव्हांखे इजाज़त था ॾियूं कामरान बिरोही साहब। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। इंशाअल्लाह तव्हांखे वरी नाज़रीन जे फरमाइश ते घुरायो वेंदो, ऐं मूंखे पूरी पूरी पक वारा नाज़रीन तव्हांजे हिन प्रोग्राम मां वॾा सुरूर वठंदा। बाक़ाइदे इंशाअल्लाह तव्हांखे ॿीहर घुराईंदासीं। अली अली हैदर हैदर। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। जियो। त इहो हुयो असांजा कामरान बिरोही साहब, पंहिंजो सुरीलो आवाज़ तव्हां ताईं पहुचाए, तव्हांजी दिलनि खे राहत पहुचाई। त तव्हां सां इंशाअल्लाह असां नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तेसीं ताईं असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। ऐं वञण खां पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु ॿुधंदा त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, ऐं पासे खां थोरो हिकिड़ो बटण ईंदव उनखे दॿाए छॾियो, त जीअं असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी रहे। तव्हांजी वॾी महिरबानी।